नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे मोरो में खबर ॾींदा हलूं त मोरो में सरदार खान चانڈيو ऐं برھان खान चانڊيو जे घरन ते पुलिस चढ़ाई खिलाफ चانڈيہ बिरादरी पारां गचीर रोड खां एहतजाज मुज़ाहिरो करे रैली कढी वई, जंहिंजी अॻुवाणी हाजी अली गौर चانڈيو, गुलाम असगर चانڈيو, मेहराब खान चانڈيو ऐं ॿिया करे रहिया। एहतजाजी रैली मुख़्तलिफ़ हंधनि खां थींदी मोरो प्रेस क्लब अॻियां पहुती, जिते अॻुवाणी चयो त कंबर शिदात कोड पुलिस असांजे सरदारनि जे घरनि ते चढ़ाई करे चादर चौदीवारी जो तक़दस पामाल कयो है, जंहिंजी असां सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत करियूं था। इहो किथां जो कानून है जो अदालत में पेश थींदड़नि जे घरनि ते चढ़ाई कयूं वञनि। मुज़ाहिरीन आला इख़्तियारनि खां मुतालबो कयो है त ॻोठ मथां पुलिस गिरदी जी जांच कराए नवाब सरदार खान चانڈيو ऐं नवाब برھان खान चانڊيو मथां दाख़िल थियल कूड़ा केस ख़त्म कया वञनि। ॿी सूरत में सख़्त एहतजाज कयो वेंदो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।